यदि भूरल चयो त तूं हल मां तुझे पोयों पोयों के तो अचा अञा ताईं न आयो लगे तो डप को एड़ो दिल में घर करे वियो अथसि जो ईंदो ई कोन खैर अॼु राति मां ई खणी तो मुंहुं ॾियां वरी ही अखियुनि जो पौला हाँ हलो नूरल मां तो ॻाल्हायां कारो। अरे सिधी कुदरती कारो मुंहुं थियो अथई काथे ही समझो त तुझे आस पास आहियां। आस पास ऐं ख़बर थी अॼु मां तोखे हिकु सच्चाई थो ॿुधाइण चाहियां। सच्चाई सिधी सच्चाई तूं सुबह जो सिज उभरंदो अलाए कोन उभरंदो गुरबती उभरंदो नूरल उभरंदो। असल में छा आहे त मां ऐं मुआरो छोरो अलू तव्हांजे भउ खां लिकी लिकी थकिजी पिया आहियूं। इन जे करे तोखे सच ॿुधाए तव्हांजे साम्हूं अचण था चाहियूं। हा भाउ कुन भला छा मसलो आहे अदा नूरल इहा त तोखे ख़बर पइजी चुकी हूंदी त हिन उबते सुबते जा खिसा मूं ऐं मुआरे छोरे अलूअ कटिया हा पर इहो कम असां लकुण जे चवण ते कयो। लकुण जे करे कयो हा 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 अॻिते ॻाल्हि कर ऐं ॿी ख़बर अथई इन हाजी लकुण ज़मीनुनि जा कागज़ ऐं पैसा तव्हांजे ज़मीन जे कंहिं आस पास पूरिया आहिनि। छा थो चई मिल्कियत जा कागज़ हाजी लकुण मुंहिंजी ज़मीन में ख़बर थी हाणे उहा जाइ विसरी वई अथसि। ऐं ख़बर थी अॻिली राति मां ऐं मुआरो छोरो अलू ऐं हाजी लकुण इहो जिन थी ॻोल्हे वियासीं ऐं उहा जाइ न मिली। पोइ असां उबते सुबते जे हथियारनि खां डिॼी वापसि मोटी आयासीं। हाँ माना इहो मसलो आहे हा इहा ॻाल्हि आहे। ऐं ख़बर थी अॼु वरी हाजी लकुण अव्हां जे बनीअ में कागज़ ॻोल्हण अचे पियो। अॼु राति ईंदो हा हा सभु तयारीअ सां निकितो आहे ऐं पुॼण वारो हूंदो। सिधी चवण ॾिस जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि निकिरे थी सच ऐं लकुण अचे थो अॼु मुंहिंजी बनीअ ते ऐं जेकॾहिं मूंखे हथ चढ़े थो त सिधी तोखे अॻियूं ॻाल्हियूं बख़्श 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 पर जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि निकिती कूड़ी त पोइ सिधी सम्झजांइ त नक में नथ विझी भोलड़े वांगुरु सॼे ॻोठ में पिनाईंदोसि घुड़ ॿधी। हा हा मां ॿधल आहियां। न बचंदे लकुण अॼु तूं अचु लानती लूसी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।